नौशरो फिरोज़ मामा के ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ ठारू शाह में कच्ची आबादी जे रहवासियुनि जो गंदे पाणी जो आज़ार घरनि ऐं ज़रई ज़मीन में दाख़िल थियण ते टाउन कमेटी इंतज़ामिया ख़िलाफ़ गंदे पाणीअ जी डिस्पोज़ल ते एहतजाजी मुज़ाहिरो। 10 ॾींहनि खां मशीनूं ख़राब आहिनि, गंदो पाणी नेकाल नथो थिए। रहवासी टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाईअ जो मुतालबो। ठारू शाह में करनाले पाड़े ऐं कच्ची आबादीअ जे रहवासियुनि जो नूर मोहम्मद राजपूत, हबीबुर रहमान राजपूत, अलीजान राजपूत जी अॻुवाणीअ में गंदे पाणीअ जी डिस्पोज़ल वटि रहवासियुनि जो टाउन ऑफिसर अब्दुल हमीद मलक, फरहान मेमण ऐं सिराज भट्ट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो, जिते मुज़ाहिरीन चयो त गुज़िरियल 10 ॾींहनि खां गंदो पाणी नेकाल करण वारी डिस्पोज़ल ते लॻल मशीन ख़राब थियल आहे, जंहिंजे करे सॼे शहर जो गंदो पाणी असांजे घरनि ऐं ज़रई ज़मीन में बीठल फसलनि में काहे पियो आहे, जंहिं करे लखें रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। डिस्पोज़ल ते तैनात मुलाज़मनि खे फरहान मेमण वीज़ा ते छॾे ॾिनो आहे। हिकु चौकीदार डिस्पोज़ल ते राति जे वक़्तु ड्यूटी कंदो आहे। हुननि आला अमलदारनि खां घुर कई त गंदो पाणी नेकाल करे शहरनि खे बीमारियुनि खां बचायो वञे।